में मौसम के हवाले से अवांखे आगाह कंदासीं। कराची के अक्सर इलाइक़नि में तेज़ बरसात जारी है। बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो है। 100 खां वधीक फीडर ट्रप थी विया आहिनि। 100 खां वधीक फीडर ट्रप थियण खां पोइ शहर के अक्सर इलाइक़नि में बिजली बंद थी वई है। कोरंगी, सदर, शारा फैसल, मलीर, एयरपोर्ट, भिटाइयाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात जारी है। खबर अवां सां शेयर कंदासीं। कराची के अक्सर इलाइक़नि में तेज़ बरसात थी है। बिजली जो निज़ाम दरहम भरम थी वियो है। 100 खां वधीक फीडर ट्रिप थियण खां पोइ शहर के अक्सर इलाइक़नि में बिजली बंद थी वई है। कोरंगी, सदर, शारा फैसल, मलीर, एयरपोर्ट, भिटाइयाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात जारी है। मॉडल कॉलोनी, नॉर्थ नाज़िमाबाद, गुलिस्तान चौहर, गुलशन मेमार, यूनिवर्सिटी रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात थी है। शाह फैसल कॉलोनी, कालाबोट, कैदाबाद, महमूदाबाद, कोरंगी, कयूमाबाद ऐं अख्तर कॉलोनी में तेज़ बरसात थी रही है। इन हवाले से वधिक अपडेट्स मालूम कंदासीं। कोरंगी खां निज़ामुद्दीन भुट्टो लाइन ते मौजूद है। जी निज़ामुद्दीन, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, कराची सां गॾु जेको आहे ज़िले कोरंगी में भी बरसात जो सिलसिलो हिकु कलाक थी वियो आहे जेको जारी है। तेज़ गजगोड़ सां बरसात पवण सबबि केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त कोरंगी, लांडी, शाह फैसल ऐं मॉडल कॉलोनी में गुज़िरियल हिकु कलाक खां जेको आहे उहो बरसात जो सिलसिलो जारी है। तेज़ बरसात पवण सबबि जेको आहे मेन रोडनि ऐं शाहराहनि ते जेको आहे उहो पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त कोरंगी ज़िले इंतज़ामिया पाण गंदनि नालनि जी सफ़ाई न थियण जे करे जेको आहे ॾींहं जो पाणी जेको आहे उहो निकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे जेको आहे मेन शाहराहनि ते जेको आहे गोॾे जहिड़ो पाणी बीहजी वियो आहे। जॾहिं त कोरंगी ज़िले जा हेठियां इलाइक़ा जीअं मॉडल कॉलोनी जा इलाइक़ा, मेहरान टाउन आहे, बिलाल कॉलोनी, ज़िया कॉलोनी, मोहम्मद अली ॻोठ, चन्नेसर ॻोठ जा इलाइक़ा ऐं ॿिया कोरंगी 6 नंबर जा इलाइक़ा जेके आहिनि उहे अक्सर इलाइक़ा जेके आहिनि पाणी हेठि अची रहिया आहिनि। जॾहिं त बरसाति जेका आहे उहा 9 बजे शुरू थी आहे। जेका हिन महिल ताईं जेका आहे उहा बरसाति जारी आहे ऐं बरसाति तेज़ वसण जे करे जेको आहे पाणी जेको आहे उहे अक्सर इलाइक़नि में बीहजी वियो आहे। गजगोड़ सां ऐं तेज़ हवा सां बरसाति जो सिलसिलो जेको आहे हींअर बि जारी आहे ऐं बरसाति जेका आहे महमूदाबाद सां गॾु जेको आहे उहो मॉडल कॉलोनी ऐं शाह फैसल कॉलोनी में जेको आहे तेज़ बरसाति जो सिलसिलो जेको आहे हिन वक़्त ताईं जारी आहे। जी ठीक है निज़ामुद्दीन, अव्हां जी महिरबानी।